अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। दरियाए नीलम में जीप किरण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि जी ॻोल्हा जारी। हादसे में 3 ॼणा फ़ौत ऐं 4 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। पाक फ़ौज ऐं पुलिस जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। दरिया में तेज़ वहिकरे सबबि रेस्क्यू करण में ॾुखियायूं। लाहौर खां घुमण आयल माण्हू ताओबट खां खयल वेंदे हादसे जो शिकार थिया हुआ। लाहौर के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात खां पोइ मौसम खुशगवार। बिजली जो निज़ाम दरमबरम। हाफिज़ाबाद में बरसात खां पोइ केतिरा इलाइक़ा पानी हेठि। आज़ाद कश्मीर के दारुल हुकूमत मुज़फ़्फ़राबाद में भी खिवण सां गॾु बरसात। कराची में अॼु ॿीहर हल्की ऐं तेज़ बरसात पवण जो इम्कान। मौसमियात खाते पंजाब, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं मुल्क के ॿियनि हिस्सनि में बरसात पवण की अॻकथी करे छॾी। डीज़ल ऐं गासलेट के अघनि में घटिताई। पेट्रोल की क़ीमत बरक़रार। डीज़ल 5 रुपया सस्तो थियण खां पोइ 288 रुपया फ़ी लीटर मुक़रर। गासलेट 10 रुपयनि की घटिताई खां पोइ 176 रुपया फ़ी लीटर कयो वियो। लाइट डीज़ल 10 रुपयनि की घटिताई खां पोइ 164 रुपया 68 पैसनि में विकामजण लॻो। पेट्रोल जो अघु 282 रुपया बरक़रार। नई क़ीमतुनि जो ऐलान नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार कयो। सांगड़ पुलिस जो मुबैना मुक़ाबलो। एक ॾोहारी पिस्तौल समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदार मथां सांगड़ ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरूं, धाड़ा ऐं चोरियुनि जा केस दाख़िल आहिनि। टणो आदम भरिसां 16 वरहनि जो नींगर बोर जे पानी में ॿुॾी फ़ौत। वारसनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। बोर जो पानी नेकाल करण जो मुतालबो। कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार सां हादसो। 1 ॼणो फ़ौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी। नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।